घोटकी जो एसएसपी मुनीर खोड़ो बदली संदसि जाइ ते मोहम्मद अनवर खेतरान खे नओं एसपी घोटकी मुक़ररु कयो वियो आहे। मुनीर खोड़ो जी मुक़ररी जे 37 ॾींहनि दौरान ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदुनि में औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत 22 ॼणा क़तलु थी चुका। अक्सर वाक़िअनि जा जवाबदार गिरफ़्तार न थिया, पर अग़वा जी वारदात न हुअण बराबरि रही चोरियुनि ऐं फुरनि जूं वारदातूं थींदियूं रहियूं। एसपी मुनीर खोड़ो जे घोटकी में मुक़ररी जे 37 ॾींहनि दौरान ज़िले अंदरि 22 ॼणा क़तलु थी चुका, जंहिंमें औरतूं ऐं मासूम ॿारड़ा बि शामिल आहिनि। इन हवाले सां गॾु कयल अंगनि अखरनि मुताबिक़ एसएसपी तनवीर तुनिया जे बदिली बाद मुनीर अहमद खोड़ो खे घोटकी मुक़ररी जे पहिरें ॾींहुं 8 अक्टूबर ते घोटकी जे कचे वारे थाणो कचो बिंडी थाणे जे पुलिस पिकेट ते ॾोहारनि हमलो करे खानपुर मार जे भेटूर वासी नौजवान पुलिस एहलकार अली बख्श पिताफी खे शहीद कयो हो। इन वाक़े जे 2 ॾींहनि बाद तारीख़ 10 सेप्टेम्बर 2023 ते खानपुर मार थाणे जे हद शाहपुर में महर में पंहिंजे ज़ात जे जवाबदार नथा 2 सगा भाइर अलीगुल महर ऐं उमीद अली महर क़तलु थी विया। इन वाक़े जे 2 ॾींहं ते तारीख़ 11 सेप्टेम्बर ते सरहद शहर में अब्बासी बिरादरी जो चङो मुड़ुसु ख़ादिम हुसैन अब्बासी खे लखण बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे क़तलु कयो। ॼाणायल वाक़े जे 2 ॾींहनि बाद 13 सेप्टेम्बर 2023 ते बी सेक्शन थाणे हद में मोटरवे ते हथियारबंदनि पारां फुरलुट दौरान माण्हुनि जे दाहुनि ते पहुतल ॻोठणनि ते ॾोहारनि पारां फायरिंग जे नतीजे में ॻोठ दोसमन कलोड़ो वासी नौजवान बाकर अली कलोड़ो मारिजी वियो ऐं उन दौरान मोहम्मद शाहजहान इमरान कलोड़ो ऐं पंजाबासी ट्रक ड्राइवर अदील गुजर ज़ख़्मी थी पिया हुआ। ॼाणायल वाक़े जे 3 ॾींहनि बाद आंदर सुंदराणी थाणे जे हद ॻोठ यारमोहन सावंत में 25 साल न्याज़ अली पुट ग़ुलाम मुस्तफ़ा सावंत खे हथियारबंदनि क़तलु कयो। उन वाक़े जे 1 हफ़्ते बाद 21 सेप्टेम्बर 2023 ते घोटकी शरजा आफ्ताब कॉलोनी में जवाबदार इमरान ट्रगड़ पंहिंजे पीसनि वालदा 55 सालनि जी मरियम साल अब्दुर्रहीम ट्रगड़, भेण 25 सालनि जी सुमेरा, भाणे जी 9 साल जी इकरा, 6 सालनि जी आयत उन जी मासूम भेण खे नलके जे लोही गन सां धकणी हिक ई घर जे 5 भातियुनि खे क़तलु करे छॾियो। ॼाणायल वाक़े जे 2 ॾींहं ते 22 सेप्टेम्बर ते सरहद थाणे जे हद ॻोठ अली हसन सावंत में जवाबदार मुड़ुसु ग़ुलाम नबी सावंत पंहिंजी घरवारी मोरसादी उर्फ़ मोरा सावंत खे क़तलु कयो। साॻे ॾींहं ते घोटकी में शादी ते आयल रहीम यार ख़ान वासी गुलज़ार आरई खे घोटकी थाणे जे हद में हथियारबंदनि क़ौमी शाहरा ते फुरबाद गोली हणी क़तलु कयो। साॻे ॾींहं ते जरवार थाणे जे हद ॻोठ कौड़ो महर में जवाबदार ग़ुलाम शबीर शबाणी बुगटी पंहिंजी घरवारी नजमा खे गलो कपे क़तलु कयो। उन खां बाद 26 सेप्टेम्बर 2023 ते माथिलु मूमल माड़ी वेझो शुगर मिल भरिसां हथियारबंदनि फुरबज़ामत ते ॻोठ बूटो महर जे रहवासी 45 साल जे सैफ़ुद्दीन उर्फ़ अब्दुल जब्बार महर खे क़तलु कयो। 26 सेप्टेम्बर 2023 ते उबाड़ो थाणे जे हद आदि बंगलो भरिसां शादीशुदा औरत सलमा महर खे मुबैना तौर ते घोटा ॾेई ऐं पाणी में गोता ॾेई खेसि क़तलु कयो वियो। इन दौरान संदसि मुड़ुस ऐं पुट खे मोटरसाइकिल जे कूड़े चोरी जे इल्ज़ाम लॻाए खेनि पुलिस तां गिरफ़्तार कयो वियो हो। 27 सेप्टेम्बर ते सरहद थाणे जे हद गुड़ासी जा महर में 18 साल जे नौजवान नौशाद महर जो पंहिंजे घर मां गोली लॻल लाश मिलियो। 29 सेप्टेम्बर रावती थाणे जे कचे वारे इलाइक़े ॻोठ फैज़मंद शहर में जवाबदार मुड़ुसु शबीर उर्फ़ बगड़ो मेराणी शहर पंहिंजी घरवारी 30 साल जी माई महिनाज़ खे बंदूक जो फायर करे क़तलु कयो। 10 अक्टूबर अंगारे ते शामिर भेरी ॻोठवासी कुराड़ो भेरी खे क़तलु कयो वियो। जुमेनी घोटकी जे कचे वारे इलाइक़े कचो बिंडी थाणे जे हद ॻोठ नज़ीर आरबाणी में लवलाई बिरादरी जे 2 धुरनि में छेड़े दौरान 42 सालनि जो हाकिम लवलाई क़तलु थी वियो। 14 अक्टूबर ते खंभड़ा थाणे जे हद ॻोठ जमालुद्दीन दश्ती में हथियारबंदनि पारां हिक घर ते थियल हमले जे नतीजे में शाका दश्ती ऐं संदसि घरवारी होतणी दश्ती क़तलु थी विया। अहिड़ी रीति 15 अक्टूबर ते मुनीर अहमद खोड़ो खे बदिली करे संदसि जाइ ते शहदादपुर ट्रेनिंग सेंटर मां मुनीर अहमद खेतरान खे नओं एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वियो।